असां वक़्तु मौजूद आहियूं ढोरनारो बाईपास रोड ते, जिते हज़ार जी तइदाद में आयल जेके बोड मुतासिर आहिनि, जेके घर खां बेघर थियल, ऐं उन्हनि लाइ जेके खावड़ी समाज सथ जेके 10 ॾींहंनि खां कैंप लॻाई ऐं मिठो पाणी ऐं जेके चौपायो माल आहे वैक्सीन बि कराई वई आहे, ऐं हिते जेके हर इंतज़ाम कया विया आहिनि। उनखां पोइ जेके अॼु छबील फाउंडेशन तरफ़ां जेके अॼु जेके खाधो 700 खानदान लाइ जेके अॼु खाधो तयारु कयो वियो, अॼु खारायो पियो वञे। अचो त असीं हिन जेके बोड मुतासिर आहिनि ऐं जेके छबील फाउंडेशन जा ऑर्गेनाइज़र आहिनि, हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हिननि जो हिन हवाले सां छा चवणु। गवर्नमेंट अॼु ताईं असांजो को एक्शन कोन खयो। हिते जा पाड़े जा नौजवान छोकिरा असांजी मदद करे रहिया आहिनि, खाधो पीतो ॾेई रहिया आहिनि। न असां वटि मुआरी आहे, न मच्छर जी हालत लॻी पई आहे, न तंबू आहे, न ॿियो न खाधो वग़ैरह। असीं त परेशान थिया वेठा आहियूं। मानी मिले पियो, पाणी मिले पियो, हर शइ मिले पियो। गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे का शइ नथी मिले। असीं ईअं वेठा आहियूं, न को बरसाति में का शइ कोन असांखे मिली आहे। हिते दड़े ते मच्छर खायो वञनि था, हाणे न को असांखे आमदनी, न को ॿियो कुझु कोन मिलियो आहे। छबील फाउंडेशन इस वक्त ढोरनारो में मौजूद है। यहाँ पे हमने वसी और रीज़ जो है जो बारिश से मुतासिर लोग हैं, उन लोगों के लिए बंदोबस्त किया खाने का फूड की सूरत में, और ये काफ़ी ज़्यादा तादाद में लोगों के लिए हमने बंदोबस्त किया। और इंशाअल्लाह ताला हमारी कोशिश ये है कि जो जिन लोगों के चूल्हे ठंडे पड़ चुके हैं बारिश की वजह से, घर से बेघर हो चुके हैं, उन लोगों के हम यहाँ ढोरनारो के अंदर राशन की सूरत में और कुक फूड की सूरत में हम उन लोगों तक उनका बंदोबस्त करें, उनके खाने का इंतज़ाम करें। शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां 700 फैमिलीज़ खे हींअर जेको आहे कवरअप कयो आहे इन सेशन जे अंदरि। ऐं असांजी इहा कोशिशि रहंदी त इहे सेशन जेके आहिनि असां अॻिते पिया कंटिन्यू कयूं, जीअं हिते मुतासिर माण्हू आहिनि, जेके मोस्ट नेडी आहिनि, जेके होमलेस आहिनि, जंहिंजो को बि सहारो न आहे। इन 2020 जे फ्लड में माण्हू तक़रीबन हिते वॾो मुतासिर थियो आहे, उन्हनि खे असां कवरअप करे सघूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां वटि जेके सरकार अञा ताईं का मदद न कई आहे, न का चूंडियल नुमाइंदो आयो आहे, हिन असां वटि का मदद थी आहे। असांजी सार सभा लही वञे ऐं असांजी मदद कई वञे। कैमरामैन अयान सुमरो सां गॾु उर्स सुमरो, सिंध टीवी न्यूज़ ढोरनारो।